खां रिपोर्ट करे रहियो आहे अलाह रखियो खुले दे यूटिलिटी स्टोरनि ते अटो ब्लैक ते विकिरो थियो कयो थो वञे ऐं ठुल अमरोटी चौक कुर्बान महर यूटिलिटी स्टोर खे पंहिंजे जागीर बणाए छॾियो आहे। ख़ालिस अटे जो कटो ग़रीबनि खे ॾियण खां जवाब अटे सां गॾु दाल या छोला ख़रीद कयो, न त अटे जो 10 किलो जो बैग 1000 रुपए में मिलंदो। सरकार पारां 10 किलो अटे जो बैग 650 रुपया आहे, जेको पंहिंजा अघ ठाहे वेठो आहे। ज़रियनि मूजिबि त हिन जो स्टाफ समेत ईंदड़ ग़रीब अबोजनि सां बि बदइख़लाक़ी ऐं जहलानो रवैयो हूंदो आहे। ठुल जे शहरनि पारां DC जखमाबाद सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त करप्ट यूटिलिटी स्टोर इंचार्ज कुर्बान महर खे फिलफोर हटाए वञे, जीअं ग़रीब अवाम खे सहूलियत मिली सघे। यूटिलिटी स्टोर ते अटो ब्लैक ते विकिरो कयो थो वञे। ठुल में अमरोड चौक ऐं कुर्बान महर यूटिलिटी स्टोर खे पंहिंजी जागीर बणाए छॾियो आहे। ख़ालिस अटे जो कटो ग़रीबनि खे ॾियण खां जवाब अटे सां गॾु दाल या छोला ख़रीद कयो, न त अटे जो 10 किलो जो बैग 1000 रुपए मिलंदो। सरकार पारां 10 किलो अटे जे बैग जी मुक़ररु रक़म 650 रुपया आहे, जेको पंहिंजा अघ उसूल ठाहे वेठो आहे। ज़रियनि मूजिबि त हिन जो स्टाफ समेत ईंदड़ ग़रीबनि ऐं अबोजनि सां बदइख़लाक़ी ऐं जहलानो रवैयो हूंदो आहे। ठुल जे शहरनि पारां DC जखमाबाद सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त करप्ट यूटिलिटी स्टोर इंचार्ज कुर्बान महर खे फिलफोर हटाए वञे, जीअं ग़रीब माण्हुनि खे सहूलियत मिले।